तहां जाबिर के हितां नथा वठी वञी सघो। करम खान ॿिन्ही धुरियुनि जी भलाई नहीं में तेरे जाबिर के असांजे हवाले कर, न त हिते रत जी रांदि शुरू थींदी। चाकर खान जेकॾहिं हिकु गोली बाली तेन पहाड़नि मां हिकु माण्हू बि ज़िंदा मोटी कोन वेंदो ऐं जाबिर सां गॾु तव्हां सभिनी जूं ख़बरूं इन जबलनि जे अंदर खणंदुसि। मूंखे पंहिंजी ज़िंदगी जी परवाह न आहे, पर मां पंहिंजी अखियुनि जे साम्हूं पंहिंजे ख़ानदान जे क़ातिल खे हितां वञण कोन ॾींदुसि। मूं इहो कॾहिं बि नाहे चयो त तव्हां जाबिर खे बख़्श कयो, पर हींअर हीअ असांजी पनाह में आहे। हिन खे मां मारण जी तव्हांखे कॾहिं बि इजाज़त कान ॾींदुसि। करम खान तूं पंहिंजे ई वाइदे तां फिरी वियो आहीं। तुंहिंजी जू मां त हिन खे वञण ॾिनोसीं। हर जाइ हर जू तुंहिंजी त न आहे न, पोइ छो तव्हां असांजे दुश्मन खे पंहिंजी ॻीची में विझण था चाहियो? असां हिननि पहाड़नि में पलिया आहियूं ऐं ही पहाड़ असांजो वतन देह ऐं ॻोठ आहे। हिते तव्हांखे जाबिर जे मथां हथियार हलाइण जी इजाज़त कॾहिं बि कोन मिलंदी। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ ठीकु आहे, तूं रोके ॾेखार चाकर खान खे। जाबिर खे असांजे कहर खां बचाए नथो सघे। संभाल पाण खे चाकर खान, संभाल पाण खे। न चाकर खान न, मां हिते कंहिंजो बि रत वहंदे नथो ॾिसी सघां। ऐं मां पंहिंजे भाउ ऐं पीउ जे क़ातिल खे एतिरी आसानी सां हितां वञण कोन ॾींदुसि। चओ हिन खे तेने जाबिर खे मुंहिंजे हवाले करे। करम खान जिते बीहो त उते ई हूंदो। हितां हाणे कोन हटंदो। ॾिस करम खान, दाऊदी हिन दुश्मनी जी बाहि खे भड़काइण में कंहिंजो फ़ाइदो न आहे। पोइ ॻाल्हियूं रखियो मंसूर खान, तव्हां ई वेही ॻाल्हियूं करायो। हूअं बि हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि। खून करण, रत वहण, हिन सां मसइला हल न आहिनि थींदा। जॾहिं असां पहिरियां तव्हांखे ॻाल्हाइण जी आछ ॾिनी त पोइ तव्हां हिन खे भॼण जी वाट छो ॾिनी? हा ॻाल्हाए। ॾिस चाकर खान, मुंहिंजी तव्हांखे इज़त करणी पवंदी ऐं तव्हांखे ॻाल्हाइण लाइ राज़ी थियणो पवंदो। मंसूर खान, तुंहिंजी ज़बान ते एतबार करे असां पोइ ते हटूं था, पर चई छॾ करम खान खे त सुभाणे जाबिर खे वठी उते पहुचे ऐं सुबुह जो हिन ॻाल्हि जो निबेरो करे। जेकर जाबिर असांजो ॾोही साबित थिए त पोइ उनखे असांजे हवाले करणो पवंदो। चाकर खान, फ़ैसिले में जेके ॻाल्हियूं थियूं उन ते अमल कजो। बाक़ी हींअर ई पंहिंजो फ़ैसिलो न ॿुधायो। ठीकु आहे करम खान, जेको बि फ़ैसिलो थियो उन मथां अमल करणु तव्हांजो कमु हूंदो। करम खान, फैसलो न वारिया, मूंखे मरण जी आहे। हूअं बि फैसले में ईअं ई थींदो। जाबिर ॻाल्हियूं न वारिया हा त ईअं बि तोखे मां बचाए वञा, पर तुंहिंजो भाउ कासिम हुननि जी क़ैद में आहे। उहो मारियो वञे हा। छा तो कासिम हुननि जी क़ैद में आहे? हा जाबिर, इन्ही जे करे मूं ॻाल्हियूं वारियूं। इन्हीअ में असांजी भलाई आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।